जामनवाज़ अली में औरत सां मुबैना तौर ज़्यादती की कोशिश कई वई आहे। औरत घर भातियुनि सां गॾु एहतजाज कयो। ॻोठ मिसरी शाह दरगाह लॻ ज़रे ज़मीन ते गाह कंदड़ औरत सीता कच्छी सां मुबैना तौर ज़्यादती की कोशिश कई वई। औरत जी रड़ियुनि ते वारसनि पहुची हिक जवाबदार खे सोघो करे वरितो। मुतासिर औरत जे वारसनि मूजिब जवाबदार खे छॾाइण लाइ मरी बिरादरी जे हथियारबंदनि माण्हुनि मुतासिर औरत जे घर मथां हमलो करे मौतमार धमकियूं ॾिनियूं। अहिड़ो इतला हद जी पुलिस खे ॾिनो वियो, उन बावजूद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। मुतासिर औरत मीडिया अॻियां दाहींदे चयो त आऊं बनी ते गाह करण लाइ वई हुयसि त जवाबदार यूसुफ मरी ज़्यादती जी कोशिश कई। रड़ियुनि ते माइटनि पहुची इज़त बचाई ऐं जवाबदार खे पकड़े विधो। उन चयो त जवाबदार जा माइट धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि हथियारबंद साण करे ॻोठ पहुची धमकियूं ॾिनियूं। ज़मींदार अल्ताफ़ कल्लोई ॿुधायो त औरत हारपो कंदी आहे। खेसि ज़्यादती जो निशानो बणाइण जी कोशिश कई वई। जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।